नाज़रीन, खानपुर मार वेझो ॻोठ जीवणगढ़ में गुज़िरियल 6 महीननि खां ज़हनी मरीज़ ॿ भाइर अनवर अली मलिक ऐं अकबर अली मलिक जेके मुसलसिल पंहिंजे घर में वासन हथां क़ैद थियल आहिनि, उनखे ज़ंजीरूं ॿधी जकड़ियो वियो आहे, छाकाणि त हू जेको आहे जॾहिं बि उनखे छोड़ियो वञे थो त हू घर भातियुनि सां विढ़नि था। तंहिं करे उनजा जेके घर भाती आहिनि इंतिहा दर्जे परेशान आहिनि। उन जेका अमड़ आहे पोड़ी ऐं उनखां उनजो भाउ हिते मीडिया सेंटर खानपुर मार में पहुता आहिनि त असांजे ॿिन्ही नौजवाननि जो इलाज करायो वञे। संदन छा चवणु आहे अचो तव्हांखे उनजी ज़बानी ॿुधायो। अबा गरीब मिस्किन वेठा हूं, कमल बुख ते कमल रहो ते वेठा हूं, केर कोन मदद करे थो, मिट माइट कोई ने सखणो ई कोन थो पुछण अचे, बसि वेठा हूं। अलाह खे यादि कयूं, कमाइण वारा जेके आहिनि जंजीरनि में आहिनि उहे छड़ो विढ़नि था पिया, ईअं विढ़नि था ॿारनि सां जा असां सां जा गारियूं गंढ ॾियनि था, बसि छड़ो ईअं ई कनि। वठी करे ॿधायासीं जंजीरनि में। हा, हुते अंदरि थंभनि में असां चऊं था त असां ग़रीबनि जी मदद कई वञे, को दवा करायूं, को दारू करायूं, को खाधो को पीतो, घर में कुझु कोन्हे को। नी मरीज़ थी विया, बस ईअं ख़बर न पई, बसि विढ़नि पिया, ख़बर न पई ज़हनी मरीज़ थी विया। इन जे करे असां मदद घुरणु चाहियूं था चीफ सरदार मोहम्मद बख्श खान खे इन जो इलाज थी वञे, ये सही थी वञे, असां पंहिंजी रोज़ी कयूं। जी बिल्कुलु, तव्हां मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। जो चवणु आहे त ॿई जेके नौजवान आहिनि उहे असांजे घर जा कमाईंदड़ हुया ऐं हाणे असांजे घर में खाइण जे लाइ बि कुझु न आहे। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असां मिसकिननि जे हाल ते रहम खाई अनवर अली मलिक ऐं अकबर अली मलिक जो इलाज करायो वञे त जीअं हू रूटीन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।